जी नाज़रीन, करमपुर मावा सां धरणे के हवाले से खबर जी आगाही शेयर कंदा हलूं। करमपुर के गोठ मारख बिजराणी रहवासी मुगवी नौजवान अब्दुल हफीज़ बिजराणी की बाज़ियाबी लाइ वारसन पारां अब्दुल रहीम बिजराणी, निसार अहमद बिजराणी, हाजी गुलाम रसूल बिजराणी, उस्ताद अब्दुल शकूर बिजराणी, ज़मीर अहमद बिजराणी, खान मोहम्मद बिजराणी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में टायरनि खे बाहियूं ॾेई करमपुर लाड़ो इंडस हाईवे ते धरणो हणी रोड ब्लॉक किया वियो आहे। मुज़ाहिरीन पारां मुगवी की बाज़ियाबी लाइ सख़्त नारेबाज़ी कई पई वञे। मुज़ाहिरीन जो चवणु हो त जेतिरे ताईं पुलिस जो को आला अमलदार मुगवी की बाज़ियाबी जो यकीन न ॾियारींदो तेसि ताईं रोड न खोलींदासीं। रोड ते धरणे सबबि रोड के ॿिन्ही पासनि खां ट्रैफिक बीजी वई आहे। मुगवी मुज़ाहिरीन पारां पुलिस खिलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई पई वञे। ॿिए तरफ़ यादि रहे त नापरकोट, करमपुर ऐं ठुल बी सेक्शन पुलिस हद तक बंदी तकरार सबबि केस वठण खां बदस्तूर इनकारी आहिनि। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।